ڪرمپور में मज़दूरन जे आलमी ॾींहं जे मौक़े ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मज़दूरी कंदे नज़र अचनि था। जेटी न्यूज़ सां क़रमपुर जे मज़दूरनि ॻाल्हि ॿोल कंदे चयो त असांजे मुल्क पाकिस्तान में हुकुमराननि जी ग़लति पॉलिसियुनि मुल्क खे महा महांगाई ऐं बदअमनी जे वर चाढ़े छॾियो आहे, जंहिंसां आम माण्हू ख़ासि करे मज़दूर तबिके खे पंहिंजो ऐं बचनि जो पेट पालण में दुश्वारियूं पेश अची रहियूं आहिनि। हुननि चयो त अॼु 1 मई दुनिया में आम मोकल जो ॾींहुं आहे। मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, तॾहिं बि असीं मज़दूर तबिको रोज़ी रोटी लाइ मज़दूरी में मसरूफ़ आहियूं। हुननि चयो त हर मुल्क जी तरक़ी ऐं कारोबार में मज़दूरनि जो मुसलसल महिनत शामिलु आहे, मगर अफ़सोस जो आलम इहो आहे त असांजे मुल्क पाकिस्तान में मज़दूरनि खे के बि सहूलियतूं मुयसरु न आहिनि। हुननि चयो त अमेरिका जे शहर शिकागो जे मज़दूरनि जी जिदोजहद ऐं ॾिनल क़ुर्बानी खे सलाम पेश कयूं था। आख़िर में क़रमपुर जे मज़दूरनि जेटी न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। जी आज़ादी जो ॾींहुं हुयो, पर महांग पाए जेको असां पाण खे मजबूर सम्झी बचड़नि जी रोज़ी करण लाइ हितड़े अची असां रोज़ी कयूं था पिया। अलाह तव्हांखे वधाईंदो, असां तव्हांजे मथां शुक्रगुज़ार थिया आहियूं। अॼु असांजा मज़दूर इन ॾींहं ते शहीद थिया हुया, इन करे असां मजबूरी आहे मिड़े रोज़गार पंहिंजो कयूं था। अलाह साईं इन रोज़गार में असांखे बरकत ॾिजो। रहमान रहीम, अस्सलाम वालेकुम साईं। जीअं त अॼु मज़दूर डे आहे, इन में जेको आहे माण्हुनि जे लाइ हिकिड़ो ख़ासि जेको आहे ख़्यालु रखियो वञे मज़दूरनि जो। असां रोज़मर्रा जी मज़दूरी में पंहिंजी पूराई नथा करे सघूं, महांगाई जो दौरु आहे। इन जे लाइ असां तव्हांखे अपील था कयूं त मज़दूरनि खे पंहिंजा हक़ ॾियो ऐं उन्हनि जे लाइ कुझु सोचो। अमीर आहे ऐं ग़रीब थो थींदो वञे। इन जे करे तव्हांखे अपील कयूं था त महिरबानी करे मज़दूरनि ॾे ख़्यालु कयो, उन्हनि जे बचड़नि ॾे ख़्यालु कयो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी।